नाज़रीन ख़बर शामिल कंदा हलूं। दड़ो मां दड़े में गर्ल्स ऐं बॉयज़ हायर सेकेंडरी स्कूलनि जे इमारतनि जो मरमती कम 15 साल गुज़रण बावजूद मुकमल न थियण ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमनि ऐं शहरियुनि पारां प्राइमरी स्कूल चौक ते काउंसलर मोहम्मद कच्छी, अशरफ अली जो अज़ीज़ मेमण, निज़ाम लाकाई रावल, महेश्वरी अज़ीज़ मेमण, मुनवर मेमण ऐं ॿियनि जी अॻुवाणी में बुख हड़ताल कई। उन मौक़े ते अॻुवाणनि चयो त गर्ल्स ऐं बॉयज़ हायर सेकेंडरी स्कूलनि जे इमारतनि जो मरमती कमु ठेकेदार अधु में छॾे ग़ाइब थी वियो आहे, जंहिं करे स्कूलनि में कमरनि जी सख़्त खोट पैदा थी वई आहे। कमरनि जी खोट सबबि 11 ऐं 12 दर्जे जा क्लास शुरू थी न सघिया आहिनि, जंहिं करे सवें शागिर्द ऐं शागिर्दाणियुनि जो मुस्तक़बिल दाव ते लॻल आहे। हुननि मुतालबो कयो त स्कूलनि जे इमारतनि जो रहियल कमु जल्द मुकमल कराए शागिर्दनि जी तालीम तबाह थियण खां बचायो वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। लाइक कयो असांजे वीडियो खे। वधीक मालूमात जे लाइ सब्सक्राइब कयो असांजे चैनल खे। बेल आइकन ते क्लिक कयो त जीअं ईंदड़ वीडियोस अव्हां ताईं वक़्त सर पहुची सघनि।